नाज़रीन तव्हांखे अफ़सोसनाक ख़बर ॾेई रहिया आहियूं त घोटकी में कातलाणे हमले में ज़ख़्मी थियल सहाफ़ी नसरुल्लाह गडानी इलाज दौरान कराची जे निजी इस्पताल में लाॾाणो करे वियो आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾेई रहियो आहे कराची मां CNN न्यूज़ जो ब्यूरो चीफ मोहम्मद अली ख़ासखेली। जी मोहम्मद अली, आगाह कजो। जी बिल्कुल नाला, घोटकी में कातलाणे हमले में ज़ख़्मी थियल सहाफ़ी नसरुल्लाह गडानी इलाज दौरान अॼु कराची जी खांगी अस्पताल में फ़ौत थी वियो आहे। जंहिं त सहाफ़ी नसरुल्लाह गडानी खे 2 ॾींहं अॻु रहीम यार ख़ान जी निजी अस्पताल में एयर एम्बुलेंस ज़रिए कराची जी खांगी अस्पताल मुंतक़िल कयो वियो हुयो। वाज़े रहे त सहाफ़ी नसरुल्लाह गडानी ते 3 ॾींहं अॻु मीरपुर माथिलो में अणॼातल जेके हथियारबंद आहिनि उन्हनि कातिलो हमिलो कयो ऐं हमले दौरान जेको आहे सो नसरुल्लाह गडानी खे जेके 3 गोलियूं लॻियूं हुयूं ऐं ज़ख़्मी सहाफ़ी नसरुल्लाह गडानी खे इलाज लाइ पहिरीं जेको आहे सो रहीम यार ख़ान मुंतक़िल कयो वियो ऐं बाद में सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी हिदायतनि ते खेसि कराची जी खांगी अस्पताल मुंतक़िल कयो वियो, जिते अॼु हू दौरान इलाज फ़ौत थी वियो आहे, जंहिंजो लाश एम्बुलेंस ज़रिए कराची खां अबाणे ॻोठ जेको आहे सो रवानो कयो वियो आहे। जॾहिं त संदसि मड़ जी विख वख ते कलम धरण पारां सलामी पेश कई पई वञे, जॾहिं त ख़ानदानी ज़रियनि उहो बि ॿुधायो आहे त सहाफ़ी नसरुल्लाह गडानी जेका जनाज़े निमाज़ आहे उहा अॼु मग़रिब जी निमाज़ खां पोइ जेको आहे सो संदसि अबाणे ॻोठ मीरपुर माथोले में कई वेंदी, जंहिं त वाक़े जो जेको आहे सो अञा ताईं को बि केस दाख़िल नाहे थी सघियो। जॾहिं त उन हवाले सां जेका आहे जांच जेका आहे उहा पिणु जारी आहे ऐं सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह, गवर्नर सिंध कामरान टिसोरी ऐं शर्जी लीना मेमून समेत सियासी समाजी माण्हुनि पारां मीरपुर माथिले जे सहाफ़ी नसरुल्लाह गडानी जे लाॾाण ते गहरे ॾुख ऐं अफ़सोस जो इज़हार कयो वियो आहे। जी महिरबानी मोहम्मद अली तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची